नाज़रीन ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदासीं त मीरपुर माथिलो में घोटकी में लाइब्रेरी में मुबैना करप्शन जो इंकशाफ थियो आहे। म्यूनिसिपल इंतजामिया लाइब्रेरी ते बगैर टेंडर जे 20 लाख रुपया ख़र्च ॼाणाए छॾिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अव्हांखे ॾींदालू त घोटकी में लाइब्रेरी में मुबैना करप्शन जो इंकशाफ थियो आहे। आवाज़ टीवी खे मिलियल लेटर तहत लाइब्रेरी जो समूरो कम मुकम्मल ॼाणायो पियो हो। मनपसंद ठेकेदारनि खे 20 लखनि जो ठीको ॾेई कम डोनेशन में मिलण बावजूद लखे रुपयनि जा फंड इस्तेमाल कया विया आहिनि। नादिर शाह अमरूटी जो चवणु आहे त 20 लख रुपया बजट में रखियल हुआ, जेके ख़र्च कया। 20 लखनि जी मद में लाइब्रेरी जी ग्रिल, रंग ऐं कुझु कंप्यूटर ख़रीद कया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर माथिले मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़, छा मामलो आहे, अपडेट कजो। मीरपुर मामले में घोटकी में लाइब्रेरी मुबैना करप्शन जो इंकशाफ थियो आहे। मनपसंद ठेकेदारनि खे 20 लखनि जो ठीको ॾेई कम करायो वियो हो। एयर कंडीशन ऐं किताब डोनेशन में मिलण बावजूद लखे रुपयनि जा फंड इस्तेमाल कया विया आहिनि। नाज़रीन, अव्हांखे अपडेट कंदा हलूं त मीरपुर माथिलो में घोटकी में लाइब्रेरी में मुबैना करप्शन जो इंकशाफ थियो आहे। म्यूनिसिपल इंतजामिया लाइब्रेरी ते बगैर टेंडर जे 20 लख ख़र्च ॼाणाए छॾिया आहिनि। आवाज़ टीवी खे मिलियल लेटर तहत लाइब्रेरी जो समूरो कम मुकम्मल ॼाणायो वियो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर माथिले मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़, इन हवाले सां अपडेट कजो, छा मामलो आहे? नाज़रीन, अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं त मीरपुर माथिलो जी लाइब्रेरी में मुबैना करप्शन जो इंकशाफ थियो आहे।